नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। अवांखे शाइन टीवी न्यूज़ में भलीक सालेपत रिपोर्ट मोहम्मद सचल मला। सालेपत लॻ RD 186 में मलिक बिरादरी जे ॿिनि सगन सौटनि मलिक शफ़ीक ऐं मलिक अज़हर जो सरकारी वारी जे दड़े ते भाग जे मामले तां जहिड़ो ॾठियूं लॻण सबबि मलिक अज़हर जा 5 माण्हू ज़ख़्मी। एजाज़, इक़बाल, दर्शन, आशिक़ ज़ख़्मी थी पिया, जंहिं बाद जनोजी पुलिस पहुची मामले खे हटाइण जी कोशिश कई त मलिक अज़हर जे मचियल माण्हू जनोजी थाणे जे SHO समेत 5 हलकनि खे ज़ख़्मी करे छॾियो ऐं SHO जनोजी इनाम अब्बासी खे 1 कलाक कमरे में बंदि करे छॾियो ऐं SHO जे प्राइवेट कार ऐं पुलिस मोबाइल कब्ज़े हेठि आणे टायर बस्त करे छॾिया, जंहिं SP सखर मामले जो नोटिस वठंदे DSP रोडी हज़ूरबख्श सोलंकी खे हुकुम ॾिनो त जंहिं बाद पूरे ज़िले जी पुलिस अटाला RD 186 में पहुची मलिक बिरादरी जे चौधरी मोहसिन मलिक अज़हर मलिक सिकंदर गिरफ़्तार कुछ मलिक अज़हर ज़ाहिरनि खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई, जंहिं बाद मामलो ॿीहर मछरजी पिया। पुलिस ऐं हारियुनि जे आम्हूं साम्हूं फायरिंग। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी न्यूज़।